सोहनी तेरा नाज भला थई सभई तू जा अंदाज। ओ दोस्त केड़ा हाल थई? केरा भा? फेसबुक वाली रानी के सुञाणे? उहा तो मुझी गर्लफ्रेंड आ। मुझी तो आईडी थई। तव्हां खे ख़बर आहे कुछ छोकरा सुणे थियण जे चक्कर में खतरा थी पिया आहिनि। जिगर जलाल साहब असां तव्हां खां इहो पुछण था चाहियूं त अव्हां खे जेके धाड़ियल अगवा करे विया हुया उहे अव्हां खे अगवा करे विया या अव्हां पंहिंजी मर्ज़ी सां वियो? पंहिंजी मर्ज़ी सां वियुसि। फेमस थियण जो शौक़ु हो, सभु फेमस हा, मां हिकिड़ो ग़रीब रहियुसि। भॼाए भॼाए मथे अची विया सिंधी। सिंधियुनि जी वीडियो तव्हांखे नथी वणे न? भॼाए भॼाए अहिड़ा सुहिणा सेब था वेणा। भॼाए भॼाए मथे नथी वणेव नी सफ़ा। हा छिक छिक यार 10 रुपया अथई मां बटू घर विसारिया हुया आहियां। छा कंदो 10 रुपयनि जो? सिगरेट वठंदुमि। दोस्तीअ में सलाह थो ॾियां, सिगरेट सिहत लाइ ख़तरनाक आहे। हल ख़ैर वञे त मुंहिंजे लाइ बि वठी अचिजांइ। याद कर वो ज़मानो पंहिंजी शादी थी हुई पहिरियां 5 साल त मूं तुंहिंजो मोह ई कोन ॾिठो। 3 ॿारनि खां पोइ मूं तुंहिंजो मोह ॾिठो, पोइ बि मूंखां रीह निकिरी वई त घोड़ाड़े मूं चयो ही छा माई आहे, फसल सुकाइण वारी सुंडी आहे। ऐं हाणे बस कर बस। हेॾे ईंदे त न ॻाल्हाईंसी न ॿोलाईंसी न नंबर खोली छो? हा हेॾा जी मुंहिंजी यारी आहे तोसां। ॿियो यार? हा हिते ॿियो यार ॾिसी त तोसां यारी कोन रखां, पोइ मां उन सां हलां गॾु उन सां घुमां खां पोइ तॾहिं फोन छो कयां? साईं अखियुनि त बराबरि ज़ुल्म कयो आहे पर वारनि बि कमाल करे छॾियो आहे। दिलि चए थी ओ तुंहिंजा कारा वार सताइन था। जानी मुंहिंजे मानी खाधी आहे? कौन खाधी आहे? बंदि कर, मां तोसां नथी ॻाल्हायां। मानी घर वारा न ॾियनिसि, कावड़ वरी असां ते। निया याद करे काथे आया के दुनिया याद कर। वरी हाणे हिन ॾींहुं वोट जा मूंखे न आहे वोट ॾियणो, तोखे शौक़ु आहे त वोट वञी तूं ॾे, मूंखे न ॾींदुमि। उहो ई आहे जेकी संगत में मजबूर कंदा हो न, पोइ सफ़ा पर दिलि चवंदी आहे त बसि उथो हाणे कंहिंखे ॾियणो आहे वोट। अड़े बंदूक खणी दर ते छो बीठो आहे? वञा तो शींहं जो शिकार करण। पोइ वञ न, छो बीठो आहे? यार ॿाहिरि कुतो वेठो आहे। साईं मुंहिंजी ज़ाल गुम थी वई आहे। पोइ अंधा हेॾे काॾे आहे? पोस्ट ऑफिस आहे, पुलिस ऑफिस वञ, पुलिस ऑफिस। माफ़ कजांइ यार, ख़ुशीअ में सम्झ में नथो अचे काॾे वञे।